पुलिस मां पहिरें ई ॿुधाए चुको आहियां 110% असां सेटिस्फाई आहियूं। मंगेश साहब सां मुंहिंजी ॻाल्हि बि थी आहे, उन्हनि मूंखे पाण 2-3 दफ़ा ख़ुदि कॉल कई आहे। मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनीनि दोस्तनि भाइरनि जो, हर हिकु मीडिया चैनल, पूरी सिंध वासियुनि, पूरे पाकिस्तान वासियुनि, हिन ॾुख जी घड़ी में जेके असां सां गॾु रहिया आहिनि। त भेण जी अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हूंदी जेका इंसान विसारे सघे थो। अलाए साईं, इहो वाक़ियो वरी ॿियो कंहिंजे घर वारनि सां न थिए, इहा ॻाल्हि बर्दाश्त करण वारी न आहे। मुंहिंजी अमड़ खां पुछो, मुंहिंजे बाबा जी हालत तव्हां ॾिठी आहे। असांजो मुतालबो आहे जुडिशल इंक्वायरी थियरी आहे त उनमें हाई कोर्ट जो जज हुजे, न कि सेशन कोर्ट जो। जेका मतिलबु आम उन्हनि इशू कई आहे प्रोविजनल रिपोर्ट, ऐं जेका उन्हनि पुलिस वारनि खे रिपोर्ट ॾिनी आहे, तव्हां सिर्फ़ु उहे ॿई रिपोर्टूं पाण ॿई चेक करे वठो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। मुंहिंजूं पंहिंजूं फाइंडिंग्स मूं वटि सारियूं पिक्चर्स पियूं आहिनि। मां चवंदो पहिरें मां मंगेश साहब सां मिलां, मां उन्हनि सां वैल्यू करणु शेयर कयां, ॾिसां छा थो थिए। तव्हांजे ई साकार सां इहा नामुमकिन शइ मुमकिन थी सघी आहे। इहो इशू अॼु हर कंहिंजी ज़बान ते आहे। मां वरी बि तव्हां सभिनीनि जो लख थो रहतो आहियां। ईअं तव्हां पाण ॿुधायो त निर्मता खे विसारणु ॾाढो ॾुखियो आहे। एज़ अ बिरादर कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जेकी तव्हां कॾहिं विसारे नथा सघो? त भेण जी अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हूंदी जेका इंसान विसारे सघे थो।